महीननि खां पोइ पहिरियों भेरो स्कूल खुलंदे ई कराची जे स्कूल में अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। कराची जे गुलबर्ग वारे इलाइक़े में वाक़े निजी स्कूल जे ॾाकणनि तां 9 क्लास जी शागिर्दियाणी किरी फ़ौत। अॼु पुलिस पुछा ॻाछा लाइ स्कूल मालिक खे गिरफ़्तार करे वरितो। कोरोना वायरस जे ख़दशे सबबि सॼे मुल्क में बंदि कयल स्कूल 6 महीननि जे अरसे खां पोइ पहिरियों भेरो खुली विया ऐं स्कूल खुलंदे ई कराची जे गुलबर्ग वारे इलाइक़े में वाक़े निजी स्कूल में शागिर्दियाणी अरीबा जे फ़ौत थियण जो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। इन सिलसिले में स्कूल मालिक आसिफ खान ऐं स्कूल अमले जो चवणु आहे त शागिर्दियाणी अरीबा जी तबियत बिल्कुलु ठीकु हुई, पर मास्क लॻाइण सबबि खेसि साह खणण में तकलीफ़ थी ऐं हू पहिरें फ्लोर ते क़ाइमु कयल क्लास में दाख़िल थियण लाइ ॾाकणनि तां चढ़ंदे ओचितो ॾाकण तां हेठि किरी सख़्तु ज़ख़्मी थी पई, जंहिंखे फौरी तौर ते इस्पताल नियो वियो, पर हू ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वई। जनरल SSP आरिफ असलम राव जो चवणु आहे त स्कूल जे मालिक आसिफ खान खे गिरफ़्तार करे खांसि वाक़े बाबति पुछा ॻाछा कई पई वञे। जेकॾहिं वाक़े में स्कूल इंतज़ामिया जी ग़फ़लत ज़ाहिर थी त संदनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। ॿिए पासे तइलीम वारो सूबाई वज़ीर सईद गनी स्कूल में फ़ौत थींदड़ 9 क्लास जी शागिर्दियाणी अरीबा जे वारसनि वटि पहुची सणनि अफ़सोसनाक वाक़े ते ताज़ियत कई ऐं वाक़े बाबति तफ़सील मालूम कया, जंहिं बाद सूबाई वज़ीर सईद गनी निजी स्कूलनि जे डायरेक्टर जनरल खे वाक़े जी जांच करे खेसि रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। इंतहाई अफ़सोसनाक वाक़े खां तव्हांखे आगाह कंदा हलूं त कोरोना वायरस जे ख़दशे सबबि 6 महीननि खां बंदि पियल स्कूल ॿीहर खुलंदे ई कराची जे निजी स्कूल में शागिर्दियाणी जे फ़ौत थियण जो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। स्कूल इंतज़ामिया जो चवणु आहे त शागिर्दियाणी खे मास्क पाइण सबबि साह खणण में तकलीफ़ थी ऐं हू क्लास में दाख़िल थियण लाइ ॾाकणनि तां चढ़ंदे ओचितो हेठि किरी सख़्तु ज़ख़्मी थी पई, जंहिंखे फौरी तौर ते इस्पताल नियो वियो, जिते ज़ख़्मनि जा सूर न सहंदे हू फ़ौत थी वई आहे। निजी स्कूल में शागिर्दियाणी जे फ़ौत थियण वारे अफ़सोसनाक वाक़े जो तइलीम वारे सूबाई वज़ीर नोटिस वठंदे निजी स्कूलनि जे डायरेक्टर जनरल खे वाक़े जी जांच जो हुकुम ॾेई छॾियो आहे। जॾहिं त SSP आरिफ असलम राव जे हुकुम ते पुलिस स्कूल मालिक आसिफ खान खे गिरफ़्तार करे खांसि पुछा ॻाछा शुरू करे छॾी आहे।